अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल चंडीगढ़ में छा थींदो तव्हांखे सभई कहानी अॼु इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। उन खां पहिरियां असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, अगरि असांजे यूट्यूब चैनल ते न त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं साथ में बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा। तो मूंखे उमेद आहे त तव्हांखे हीउ ड्रामो पसंदि आयो हूंदो ऐं तव्हां बि हीउ ड्रामो ॾिसी चुका हूंदो। तो जेको रेसजी कमदार आहे उहो कमदार सोजरे जी धी सां प्यार कंदो, पर उहा हिन सां ठहंदी कोन। कमदार जाते काथे हिन जे पोयां हूंदो, स्कूल में बि ऐं घर में बि ऐं ॿिन्ही में बि। ऐं ॿिए पासे यूसुफ पंहिंजी माउ खे चवंदो अस्पताल में त मूंखे सोजरा धकाया पोयां चोरी में। साम्हूं विड़िया त मां उनखे ॾिसी वठां, पर उन चोरी में धकाया आहिनि। ऐं ॿिए पासे दोस्तो रेस जी भेण गाॾी जी ड्राइवर निवाज़ सां प्यार जी परणो कंदो, तो उन सां प्यार कंदो, उनखे रेस ॾिसी वठंदो, पर हू इनकार करे छॾींदो, मां ॿिए सां पई ॻाल्हायां एमरजेंसी में। ऐं ॿिए पासे जेको रेस सरदार उहो दोस्तो हाणे यूसुफ जी ॿिन्ही मथां कब्ज़ो करण वारो थो। उहो यूसुफ जी ॿिन्ही मथां कब्ज़ो करे ऐं उनखे ॻोठां कढी छॾींदो, पर यूसुफ हितां ॻोठां कोन वेंदो। तव्हां ॾिसी छॾिजो। तो असांजो हीअ कहाणी जेको तव्हांजे अॻियां पेश कयोसीं।